हमारा मुकाबला महंगाई से है, बेरोजगारी से है, गुर्बत से है। इंशाअल्लाह ताला मैं और आप मिलके इन तमाम मसाइल का हल निकालेंगे। एक दूसरे के टांगे खींच रहे हैं। पीपी चेयरमैन जा नून लीग ते तनकीदी वार। नून लीग के एक भेरो बीहर महंगाई लीक करार दे छॾियाई। एक जमात अॼुकल्ह इलेक्टेबल्स जी ॻोल्हा में आहे, एक भेरो वरी कंहिंखे मढ़ियो वेंदो। इलेक्शन बदिरां सिलेक्शन थी त अवाम नुक़सान भोगींदो। हाणे अवाम सिलेक्टेड राज के कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो। जेके सियासतदान महंगाई लीग में शामिल थींदा इलेक्टेबल्स न रहंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो मर्दान में वर्कर्स कन्वेंशन के ख़िताब। चई मुल्क जी सभ खां वॾी दुश्मन उहा ई पुरानी सियासत आहे। हाणे असांखे नई सियासत जी शुरूआत करणी पवंदी। नई सियासत सां असां मसइलनि जो हल कढी सघंदासीं। पुराणा सियासतदान माज़ी में फाथल आहिनि, उहे अॼु जो नथा सोचनि। रियासत का सवाइ कंहिं बि इदारे या टोले तरफ़ां ताक़त जो इस्तेमाल ऐं हथियारबंद कार्रवाई क़बूलण जोगी नाहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जूं आलमन ऐं मज़हबी अॻवाननि सां मुलाक़ात में ॻाल्हियूं। मुलाक़ात में आलमन ऐं मज़हबी अॻवाननि पारां इंतहा पसंदी, दहशतगर्दी ऐं फ़िरक़ेवारियत जी मज़म्मत। ISPR मूजिबि आलमन ऐं मज़हबी अॻवाननि पारां मुल्क में भाईचारे ऐं अमुन इस्तेहकाम लाइ हिमायत जी ख़ातिरी कराई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त रियासत खां सवाइ कंहिं बि इदारे या टोले पारां ताक़त जो इस्तेमाल क़बूलण जोॻो नाहे। कंहिं मज़हबी फ़िरक़े ऐं सूबाई तासुब खां सवाइ पाकिस्तान सभिनी पाकिस्तानियुनि जो आहे। अफगान ट्रांजिट ट्रेड सबबि पाकिस्तान के गैर मामूली नुक़सान थियो। कस्टम्स रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो आहे त अफगान इम्पोर्ट स्मगल थी पाकिस्तान में फ़रोख़्त थींदियूं रहियूं। पाकिस्तान जो मुआशी बहरान जो शिकार थियण हादसो न पर हिकु साज़िश आहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त एतिरी मुआशी तबाही हादसा थी न पर मनसूबा बंदी तहत थींदी आहे, जंहिंजो ज़िम्मेवार रुगो PTI चेयरमैन न पर उनखे मढ़ण वारा बि आहिनि। PTI प्रोजेक्ट मणींदड़ क़ौमी जवाबदार आहिनि। पाकिस्तान के मुआशी बहरान जो शिकार बणायो वञे पियो। इस्टेब्लिशमेंट मईशत बहितर करणु चाहे थी पर उनखे ब्लैकमेल कयो पियो वञे। सिंध बलूचिस्तान ऐं KP सरकार खां पोइ बचा वारी वज़ारत ऐं निगरान वफ़ाक़ी सरकार बि फ़ौजी अदालतुनि जी बहाली लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे वरितो। इंट्रा कोर्ट अपील में फ़ौजी अदालतुनि में ट्रायल ख़िलाफ़ फ़ैसिलो कलदम करार ॾियण जी इस्तदा। दरख़्वास्त में चयो वियो आहे त मिलिट्री कोर्ट्स केस में जोड़ियल बेंच सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर तहत न हुई। सुप्रीम कोर्ट जी 5 रुकनी बेंच कानून पिटांदड़ न हुअण सबबि फ़ैसिलो बि गैर असराइती आहे। हुकूमत 9 मई वाक़िअनि में कैद समूरनि जवाबदारनि जो ट्रायल मिलिट्री नथी चाहे। मिलिट्री ट्रायल रुगो उन्हनि माण्हुनि जो थींदो जिन ते ऑफिशियल सीक्रेट एक्ट जा कलम लॻा आहिनि। फ़ौजी अदालतुनि बाबति ठाराह जी मंज़ूरी ते सेनेट में एहतजाज। सेनेटर सादिया अब्बासी, कामरान मुर्तज़ा ऐं ॿियनि सीटनि ते बि एहतजाज रिकॉर्ड करायो। फ़िलहाल सवालनि जो वक़्फ़ो आहे। ऐवान जी इज़त कयो ऐं पंहिंजी सीटनि ते वियो। सेनेट चेयरमैन सादिक संजराणी जा एहतजाज कंदड़ सेनेटर्स खे एलाज़। सेनेटर सादिया अब्बासी चयो आहे त असां सेनेट मां मंज़ूर थियल ठाराह ते ॻाल्हाइण ताईं ऐवान खे न हलण ॾींदासीं। लेवल प्लेइंग फील्ड तहरीक इंसाफ़ ऐं MQM समेत समूरनि सियासी पार्टियुनि लाइ हुजणु घुर्जे। PP अॻवान सईद गनी चयो आहे त हिकु सियासी पार्टी वोट खे इज़त ॾियो जो नारो हयो पर उहा अॼु गुमराह थी चुकी आहे। कंहिंखे बि चूंडनि खां अॻु वज़ीर आज़म बणाइणो आहे त फ़ैसिलो कयो वियो आहे। चूंडनि खां अॻु कंहिंखे वज़ीर आज़म बणाइण जो फ़ैसिलो कंदड़ क़ुवतूं कहिड़ियूं आहिनि? 2018 में उहो निज़ाम हो, पुरदे पुठियां वज़ीर आज़म मुक़ररु कयो वियो। उहे साॻिया माण्हू ज़हन ठाहे रहिया आहिनि त ईंदड़ वज़ीर आज़म मियां साहब हूंदो। MQM मॉल घोड़ो आहे। साइफर केस में PTI चेयरमैन जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी 22 नवंबर ते थींदी। जस्टिस सरदार तारिक मसूद जी सरबराही में सुप्रीम कोर्ट 3 रुकनी बेंच ॿुधणी कंदी। जस्टिस याया आफरीदी ऐं जस्टिस आयशा मलिक बेंच जो हिसो हूंदा। 190 मिलियन पाउंड केस में PTI चेयरमैन जी जिस्मानी रिमांड वारी इस्तदा रद्द। नेब खे 21 नवंबर ताईं खेसि जेल में जांच करण जी इजाज़त। आम चूंडनि में तहरीक इंसाफ़ ते पाबंदी जो इम्कान रद्द।
वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त PTI ते पाबंदी गौर हेठि नाहे, न वरी कंहिं अहिड़ी मामले ते ॻाल्हि ॿोल आहे। आम चूंडनि में इतिहाद लाइ ग्रेट डेमोक्रेटिक अलायंस जो इजलास ईंदड़ हफ़्ते तलब इजलास में GDA, MQM ऐं JUI अॻवान शरीक थींदा। नून लीग सां गॾियल चूंड इतिहाद वारे नुक़्ते ते गौर वीचार कयो वेंदो। अहम फ़ैसिला थियण जो इम्कान। एशियाई तरक़ियाती बैंक पाकिस्तान लाइ $25 करोड़ कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी। रक़म पाकिस्तान में बिजली जे मनसूबनि ऐं नेटवर्क जी बहितरी लाइ इस्तेमाल कई वेंदी। पंजाब ऐं KP में बिजली जी फ़राहमी जो निज़ाम बहितर बणायो वेंदो। कराची में गैर कानूनी रहंदड़ परॾेहनि ख़िलाफ़ वठ पकड़ जारी। सुपर हाईवे ते यसरफ कॉलोनी में सर्च ऑपरेशन। शकी माण्हुनि जी बायोमेट्रिक ज़रिए तस्दीक। ॾखण ज़िले मां 16 अक्टूबर ताईं हेल ताईं गैर कानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि खे हिरासत में वठी हाजी कैंप मुंतक़िल कयो वियो। खैरपुर जी इलाहाबाद कॉलोनी मां भाउ भेण पुरस्कार नमूने गुम। वारिस परेशान। गुज़िरियल ॾींहुं ॿाड़ो अवेस ऐं अलाह ॾिनी मल्हा घर ॿाहिरां रांदि कंदे पुरस्कार नमूने गुम थी विया। संदन वारसनि जो चवणु आहे त अख़्तियारू ॿारनि जी ॻोल्हा में मदद करे संदन परेशानी ख़तमु कई वञे। रानीपुर पुलिस जे तशद्दुद में मारिजी वियल नौजवान शाह मुराद बिरोही जी शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट में तशद्दुद जी तस्दीक। शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट मूजिब नौजवान शाह मुराद बिरोही जे जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जे तशद्दुद जा निशान आहिनि। गुज़िरियल ॾींहुं मारिजी वियल नौजवान जे भाउ रूरल हेल्थ सेंटर रानीपुर जे MS ते बेएतमादी जो इज़हार कयो हो। गब्बर जे कचे में ज़मीनी तकरार था जतोई ऐं सियाल बिरादरी में झेड़ो। हिकु ॼणो मारिजी वियो। झेड़े दौरान फायरिंग थियण सबबि रशीद जतोई क़त्ल थी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी। इस्पताल मुंतक़िल। धुरियुनि में छिकताण बरक़रार। ऐं नवाबशाह भरिसां दौड़ 60 मेल थाणे जी हद में नौजवान जो ओताक मां गोलियूं लॻल लाश हथ। क़त्ल जो शक ज़ाहिर। नौजवान ज़मान अली मरी जो ओताक मां गोलियूं लॻल लाश हथ आयो। पुलिस मूजिबि नौजवान खे सीने में 3 गोलियूं लॻल आहिनि। वधीक जांच कई पई वञे।